जोड़ा मरिया थी बिठा थी अरे इनमें छा कयो साहब आचार जो व्यापार कयो ना सोपारन वारो कारोबार करण छॾे ॾिनो अरे बहानो आचार जो कमर ॿियो था कयो नूर भटारे जो कसम साहब कम इहो ई कयूं था ॿियो को कम न आहे अरे इन माते जो बूथ खोले तो वहां चेक करण में छा आहे अरे इनमें तो वाह जी धप्पा साहब इनमें तो वॾी खुशबू आहे अरे इनमें खुशबू आहे साहब तव्हां चओ था हिन में धप आहे न पोइ धप हूंदुसि हा अरे हिन में अंदरि त सफ़ा ढूंढ मुंहुं पियो आहे साहब थोरी थोरी धप आहे थोरी धप आहे न साहब वॾी धप अरे हेॾे किनो आचार खाराए था माण्हू बारी त ॻोठे जा अहिड़ो धप वारो आचार माण्हू खाईंदा त मरंदा कोन साहब असां खाईंदासीं पाण ॿियो केरु कोन खाईंदो अरे जेको कुझु बि खिसे पियो सभु कढो साहब साहब असां ग़रीब आहियूं साहब अरे पोइ हलो थाने ते अॻियां थो तव्हांखे चालान करे हाली जेल सां मोकिलियो वरी कनि अंदरि अरे हलो त लाहियो न खल खल था लाहिनि अरे हलो खल न लाहिजो वञूं था समझा तो त मां जे घर वई आहे शाम वञी बतराणी वठी थो अचांसि जेकॾहिं प्यार मोहब्बत में आई त ठीकु आहे मासी आचार आचार शिकारपुरी आचार के जवाब आहे गर्मी जो अचनि न हाँ भाॼी कोन चाढ़ींदा आचार खाईंदा इन जे करे कारोबार स्टार्ट कयो आहे थोरो खोले त ॾिसां हा हा मासी मरे मां छो न असां राव खोलियांसि हा खोल 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 धप त केॾी अथसि मासी हिन में अकेला गुलाब विधा जो ख़ुशबू ईंदी जल्दी पारे जो बूथ ॿधो मुआ धप खयूं थी वञे छा राव हिन धप हा छो न वाह जो खुशबू एतिरो जल्दी धप कीअं करे इहो ठाहियो त सही होसीं सफ़ा सिर थो विञाए मासी मरियम घर में जाए पापा हिन धप खयूं थी वञे खणो तो खणो जल्दी केर खाईंदो हिनखे असांखे खुशबू थी अचे तोखे छा थो अचे ये भागा धप अथसि धप इहा धपा खुशबू न आहे बंदि करे सबूत मासी ॿिए चकर न हिन में गुलाब विझंदासीं पर हिन चकर त वठो न मासी जेकॾहिं 50-100 जो नथा वठो न त ख़ैर आहे बाक़ी 10-20 जो असां बि कोन ईंदासीं असांखे मुफ़्त में बि न खपे खणो खणो जल्दी कयो मुफ़्त में त काको कोड़ो ही पाड़ो ई चट करे विधो हलजोड़ा से कम न थियो सारा हेड़ी ज़ाइकेदार आचार हिननि खे नथी वणे हल त हली को ॿियो दर ॾिसूं अरे बचीस हलो हाणे हलो हे ढूंढ बि खई वञो पाण सां रोजी जे नाले ईअं था चओ रोजी आहे हल हल हलो हाणे हलो आचार वठो आचार मां कोन थो चवां मुंहिंजो पीउ थो चए त वॾा में रिश्तो ॻोल्हे ॾियो तुंहिंजी इजाज़त हुजे त मां तुंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्हे वठां मां शादी कंदुसि त सिर्फ़ ऐं सिर्फ़ सदोरी सां कंदुसि न त कॾहिं बि मां शादी कोन कंदुसि खुदो साहब जूं ॻाल्हियूं ॿुधी थो न हे शादी हुन छोकिरी सां कंदो जिन जा ॿाहिर बंदूक खयूं हिनखे ॻोल्हींदा था वठनि पुट जेको रिश्तो मिले ई नथो त हुनजी पचड़ छो नथो छॾी जेकॾहिं मूंखे सदोरी न मिली न त मां हुनखे भॼाए वेंदुसि ॿ चकर त हुनखे भॼाए चुको आहीं छा मिली छा थियो लाज़मी न आहे त हर चकर सुल्तान वारा कामयाब थी वञनि हिन चकर मां सदोरी खे कोर्ट में पेश कंदुसि ऐं निकाह कंदुसि केरु सम्झाए न छोकिरी केरु हिनखे ज़िद सां लाहे बराबरि जंहिं छोकिरीअ सां तुंहिंजो रिश्तो करायां थो न जेवा छोकिरी ॾिसंदे त सदोरी तोखां विसरी वेंदी चाचा खुदू
हल तो सो सोनियो मुझे सामो जी बियार पर मुझी मोहब्बत सदोरी सां मौलो सां ही शादी कंदुस। तू तो अजायो ज़िद ते आई पेरिया मिठल भी दुआ कंदो जडे दुआ जी शादी गोहराम सां थी वई त मिठल वरी मुझे सां शादी करे छडी आई अज पांजो घर आबाद कयूं वेठो आ। बाजाई जेकॾहिं सदोरी जी शादी ॿी जगह ते थी न त पोइ मां सोचींदुसि बाक़ी फिलहाल तव्हां मूंखे तंग न कयो। राणा वारनि सदोरी जो संग घुरियो थोरनि ई ॾींहंनि में सुल्तान वारा सदोरी जो संग राणा वारनि खे ॾींदा। तूं अजायो आसरो कई वेठो आहीं। जॾहिं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा आहियूं पोइ वणंदुसि कॾहिं बि कोन चाचा खुदू। जेकॾहिं सुल्तान वारनि राणा खे रिश्तो ॾिनो न त मां सदोरी खे वरी भॼाए वेंदुसि। जेकॾहिं इहा ॿीहर ग़लती कई ई न पुट सुल्तान वारा तोखे ज़िंदा कोन छॾींदा। मोहब्बत जी मंज़िल ई मौत आहे त क़बूल आहे बाक़ी मुड़ंदुसि कॾहिं बि कोन। बिल्कुल सिधी आई। वाकई जनाब आचार मजेदार आहे वॾी टेस्ट अथसि। अदा कोड़ा ॻोठारा चवंदा त आचार धप करे धप हिन में त ज़ाइको आहे धप त करे सघां। सफ़ा असुल ढूंढ ॻोठ वारनि जो जे घिटी में उछलाईंदो न तव्हांखे ॿधाईंदासीं। इन जे करे ॻोठ खां 10-15 किलोमीटर ॿाहिरि उछारे छॾिजो। मूं अठे कुझु खाधो हुजे त ख़बर पवई न केॾी धप अथसि। हाणे तव्हांजो हाउ थो करे तॾहिं त चओ था। छोरा मूं तव्हांखे झलियो आहे न सही आहे उपत न कयो पर तव्हां वॾा वापारी थी विया। पहिरियों दफ़ो असांजो तजुर्बो नाकाम वियो आहे हर दफ़े नाकाम थोरी वेंदो। छा ॿियो ठाहींदो? हा हा यार मां त चवां थो रोज़ ठाहियो असली पारा मुंहिंजे आॾो रखो ऐं मां ॿियो असां उस ते खणो रखियोसीं न तॾहिं थप करे हाणे असां छांव ते ठाहींदासीं पोइ चखे ॾिसजांइ। चखंदुसि छो पूरो पारो खाईंदुसि पारो। हा हा साईं तूं ख़ुशि थो थी त रोज़ रोज़ असांजो आचार ख़राब थींदो ऐं मां खाईंदुसि। हिन दफ़े सफ़ा स्पेशल ठाहींदासीं ऐं तोखे असुल चखण बि कोन ॾींदासीं। तूं वॾो नाज़ुर हुई नज़र हणी असांजो धंधो ई ख़राब। ज़िंदगी मुबारक। तव्हांखे चवंदी आहे न जेसिताईं मूं वेठ घर में वेठो आहे त का शइ न ठाहींदा कयो सभ में हथ आयूं ख़राब कई वेठो आहे। पहिरीं हिन जी खुड़ी न ॿियो। वाह जनानी साणी सलाह ॾिनी अथई कहिड़ो कम इहो था कयूं बाबे कोड़े जी खुड़ी था ॾबियूं। पिरीअ जी यादि सताए त छा करियां हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां यादि सताए त छा करियां मूंखां त हू हिकिड़ो पल भी नथी विसरे मूंखां त हू हिकिड़ो पल भी नथी विसरे मूंसां नथी जिन भाए त छा करियां पिरीअ जी यादि सताए त छा करियां छा त गज़ब जा सिंगार कोई वारक अॼु छा त गज़ब कया थी अॼु छा त गज़ब जा